आसन वाक़ा कंदासीं। सिंध के नामयारे हारी अॻवान शहीद फाज़ल राहू की 39 वरसी तकरीब गोलाची भरिसां राहूकी में जारी है। पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़ो ऐं ॿियनि शहीद फाज़ल राहू की मज़ार ते हाज़िरी भरी है। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध के नामयारे हारी अॻवान शहीद फाज़ल राहू की 39 वरसी तकरीब गोलाची भरिसां राहूकी में अॼु जारी है। पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़ो ऐं ॿियनि पारां शहीद फाज़ल राहू की मज़ार ते हाज़िरी भरी है। तफ़सील मालूम कंदा सरदार भट्टी टेलीफोन लाइन ते मौजूद है। सरदार भट्टी कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। मुबशर अज बिल्कुल शहीद मोहम्मद फाज़ल राहू की 39 वर्सी जी है इन अबाणे गोठ राहूकी में इन वक्त जारी है, जिते कुछ देर पहिरीं पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़ो MNA हाजी रसूल बख्श चांडियो साहब इस्माइल राहो असलम राहो ज़िले पीपल्स पार्टी के सदर असगर हाले पोटो डॉक्टर सजाद चांडियो MP ताज मोहम्मद अल्लाह MP अरबाब अमानुल्लाह समेत जेके आहिनि काफ़ी सारा जेके मेहमान आहिनि उन्हनि पंहिंजे हथनि सां चादर चाढ़े फातिहा कई है। इन वक्त जो है मुख्तलिफ इलाकनि का फाज़ल जा जेके चाहींदड़ आहिनि वो टोलिन की सूरत में पिंडाल में पहुंचण शुरू थी विया आहिनि। सिंध के मुख्तलिफ ज़िलनि में सिंध के मुख्तलिफ इलाकनि में माण्हू पहुचण शुरू थिया आहिनि। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ामात पिणु हिते कयल आहिनि ख़ारजी ऐं दाख़िली जेके रस्ता आहिनि उन ते पुलिस जी सिक्योरिटी है वॉक थ्रू गेट ज़रिए समूरनि जेके माण्हुनि खे छॾे पियो वञे उन सां गॾु 50 फुट जो जेको पिंडाल है पंहिंजो जेको स्टेज है वो ठाहियो वियो है औरतुनि जे वेहण जी जेकी जगह है वो अलग ठाही वई है, जॾहिं मर्दनि जे वेहण जी जेकी जगह है वो अलग ठही वई है। हिन वक्त जेकी वर्सी है वो जारी है मुख्तलिफ जेके आहिनि हिते जेके माण्हू आहिनि वो ख़िताब पूर्ण करे रहिया आहिनि। जी मुबशर। सरदार भट्टी वाजी मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।